नादरीन 7 स्टार न्यूज़ में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सोबोदरो में महांगाई ऐं पेट्रोल जे अघनि जे वाध ख़िलाफ़ एहतजाज वधीक असां सां लाइन ते मौजूदु आहे औरंगज़ेब पीरज़ादो छा तफ़सील आहिनि। जी सोबोदरो वासियुनि हुकूमत पारां पेट्रोल अघनि में वाध खे अवाम दुश्मन फ़ैसिलो करार ॾेई छॾियो। रहवासियुनि मोला बख़्शो तालिब सातो जबार मंगी मेहर लाशारी ॿियनि सोबोदरो शहरी जो मेन रोड मेहराबा पुल भरिसां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहरियुनि पेट्रोल अघनि ऐं अटे जे अघनि में वाध नामंज़ूर जा नारा पिणु लॻाया। शहरियुनि चयो त महांगाई सबबि असांजा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। खाधे पीते शयुनि जा अघ आसमान सां लॻल आहिनि जेकी ग़रीबनि जी सघ खां मथे चढ़ियल आहिनि। तालके इंतिज़ाम ऐं ज़िले इंतिज़ामिया जी नाहली सबबि वापारी तबिको ग़रीबनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहियो आहे। वापारी अटो 150 रुपया किलो, गिह 500 रुपया किलो, खाजूरो तेल 700 रुपया लीटर, एरी चांवर 200 रुपया, बसर 250 रुपया, मच्छी 400 रुपया, वॾो गोश्त 700 रुपया किलो, नंढो गोश्त 1500 रुपया, मुर्गी 550 रुपया विकिरो कनि पिया। रहवासियुनि घुर कई त पेट्रोल अघनि में वाधि वापसि वठी खाधे पीते जूं शयूं सस्तियूं मुहैया कयूं वञनि, ग़रीबनि खे जीअं जो हक़ ॾिनो वञे।